कोटड़ीअ जे रहवासी पीरसन पारां ठेकेदार खिलाफ़ एहतजाज कंदे रस्तो ऐं गटर नालो ठाराए ॾियण जो मुतालबो कयो आहे। कोटड़ीअ जे इलाइक़े मुस्लिम टाउन जे रहवासी पीरसन हयात खान बुलैदी जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुची दाहियो त मुस्लिम टाउन डी ब्लॉक जे मेन घटीअ जे पक्के रस्ते ऐं गटर नाले लाइ मंज़ूर थियल स्कीम जा लखे रुपया ठेकेदार हड़प करे वियो आहे, जंहिं करे गटरनि जो गंदो पाणी रस्ते ते बीठल आहे। जेको है ठेकेदार जेको नूर मोहम्मद चांजो जेको कासमाबाद जो आहे या बेदगत करे असांजा कम कोन था करे, असांजो पैसा भी माना खाई वियो, असांजो कमु थिए कोन, हिन में गंद कचिरो सॼो माना असांजो जे कब्रस्तान जो घिटी आहे, हिन में न गटर लेन ठहियो आहे न का रोड ठहियो आहे। 15 साल होॾे भॼी असां बीठा आहियूं, असांजो को बि नथो ॿुधे। इंटीग्रेशन खे बि दरकार ॾिनीसीं, एसपी खे बि दरकार ॾिनीसीं, पर असांजा ग़रीबनि जो को ॿुधे ई कोन थो। हुन चयो त ठेकेदार खिलाफ़ एंटी करप्शन हैदराबाद में केस दाख़िल करायो आहे ऐं डीसी जामशोरो समेत ॿियनि वसवारनि खे दरख़्वास्तूं पिण ॾिनियूं आहिनि, पर ठेकेदार बाअसर हुजण करे को बि खेनि पुछाणो नथो करे। पीरसन मुतालबो कयो त ठेकेदार खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे घिटी ठाराई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।